अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद। नाज़रीन किराम, सहरी जे टाइम ते ही सहरी टाइम आहे महिरान टीवीअ तां। अलाह जो शुक्र आहे त असां ऐं तव्हां गॾिजी अलाह जे क़ुर खे डायरेक्ट पढ़ूं था ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं जेके ऑथेंटिक हदीसूं आहिनि उन खे ॾिसूं था। अल्लाह पाक जो नूर हिन रमज़ान जी राति में अल्लाह तव्हां खे ऐं असांजे दिलनि खे मुनव्वर करे, आमीन या रब्बिल आलमीन। सूरतुल अनाम ते पहुता आहियूं, आयत नंबर 116 ते, लेकिन अहम आयत आहे। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इन तुति अक्सर मन फिल अर्द युज़िल्लूक अन सबीलिल्लाह। चए थो त अक्सरियत गुमराह हूंदी आहे, छो त मिसाल तौरु क़ुर आहे न, घणा माण्हू हिन खे माना सां पढ़नि था ऐं उन माना ते अमल जी कोशिशि कनि था ऐं उन मुताबिक़ हिन ज़िंदगीअ जो पेपर ॾियनि वेठा ऐं मार्कूं खणनि था। घणा आहिनि? 90% क़ुर पढ़नि ई कोन था, माना सां नथा पढ़नि। वरी 90% मां 40% क़ुर जो दौरु कनि था, पर इहो मालूम नथा कनि त मां अरबी पियो थो पढ़ां, हिन जी माना छा आहे। अरबी त अरबनि जे लाइ आहे, चीनियुनि जे लाइ चीनी आहे, जर्मन लाइ जर्मनी आहे। असांखे त कलामुल्लाह माना असां सां गुफ़्तगू करे थो, असांखे पंहिंजी ॿोलीअ में ॿुधणो आहे त चवे छा थो, माना उहो असांजे लाइ अहम ई कोन्हे त चवे छा थो। तंहिंजे करे रब थो फरमाए, इन तुते अक्सर मन फिल अर्द युज़िल्लूक अन सबीलिल्लाह। जेकर तव्हां अक्सरियत मां शामिल थींदव, जे पोयां हलंदव त तोखे अलाह जी वाटा का भुलाईंदा। छाजे करे? इहे अक्सरियत छा थी करे? इन में ॿ ख़राबियूं आहिनि। नंबर 1, ई यतबिऊन इल्ला ज़न। ज़न जो मतिलबु आहे त हथ जी ठोकियल ॻाल्हियूं। हे जेके तकीरूं करे हिननि खे पगड़ पाए ऐं गुमराह था कनि, फलाणे बुज़ुर्ग हीअं कयो, हीअं ॿुढीअ जो ॿेड़ो तारे छॾियईं, पुराणो ॿेड़ो निकिरी ॿाहिरि निकिरे, सभु इहे कूड़ आहिनि। किथे हिननि खे का तव्हां ओॾी महिल मौजूदु हो, कहिड़े में लिखियलु आहे? चए थो ई यतबिऊन इल्ला ज़न। तंहिंजे करे ही गुमाननि ते हलनि था, माना क़ुर ते सोचीनि कोन था। इन हुम इल्ला यख़ुरसून। वरी इन्हनि गुमान माना कूड़नि ॻाल्हियुनि ते वॾियूं वॾियूं स्टोरियूं था ठाहिनि, अटकलूं था हणनि। इहा आहे अक्सरियत जो कमु, सॼी अक्सरियत इन्हनि जे पोयां आहे। अलाह ताला क़ुर में इन अक्सर जे बारे में चिटियूं आयतूं ॾिनियूं। नंबर 1, अलाह चए थो अक्सर नास ला यालमून, माना अक्सरियत माण्हू हिन क़ुर खे ॼाणनि कोन था। ऐं इहो 24 दफ़ा आयो आहे, इहो अखर क़ुर में 24 दफ़ा आयो आहे। वरी क़ुर में अचे थो 5 दफ़ा त अक्सर नास ला यक़िलून, माना अक्सरियत माण्हू सम्झी पढ़ंदी कोन था क़ुर खे, बेवकुल। माना हुननि जी ज़िंदगी ईअं थी गुज़रे जीअं जानवर आहिनि। जानवर खे खाधो मिलंदो त कमु कंदो, अदा छो थो नौकिरी करी थिए त खाइण जे लाइ, अदा छो थो खाई नौकिरीअ जे लाइ। माना हे गॾह ऐं घोड़नि वांगुरु इहे नार में हलनि था। अक्सर नास ला यशकुरून। ऐं अक्सरियत अलाह जी शयुनि खे इस्तेमालु करे उनजो शुकुरु कोन थी करे, पर जे खणी शुकुरु कंदी त कंहिं मोल जे नाले ते कंदी, फलाणे बुज़ुर्ग जे करे मूंखे हीअ शइ मिली आहे, माना अलाह जो शुकुर ई कोन। इहो बि क़ुर में 5 दफ़ा आयो आहे। फ़आरज़ अक्सरुम फ़हुम ला यसमून। इन क़ुर खे कनु ॾेई सम्झनि ई कोन था अक्सरियत। इहो 2 दफ़ा आयो आहे। वमा कान अक्सरुम मोमिनीन। ऐं असली मोमिन अक्सरियत आहे ई कान, छो त जेको क़ुर खे नथो सम्झे, हिन खे माने त थियो, पर इहो ईमान हुनजो कहिड़े कम जो थींदो? जेको अलाह हुन सां गुफ़्तगू करे थो, पेपर में फेल थींदो, जहन्नम में वेंदो, पोइ छाजो मोमिन थियो? वमा कान अक्सर मोमिनीन 12 दफ़ा आयो आहे। अक्सर मुशरिकीन, अक्सर फासिकून, अक्सरियतनि जी शिरक थी करे ऐं अक्सर हिननि जी नाफ़रमाना ऐं बुराइनि जा कम थी करे। 2 दफ़ा क़ुर में आयो। शाह लतीफ़ भिटाई इन आयत खे हीअं चयो आहे, चए थो अखि उल्टी धार वऊं उबतो आमसी। जे लहवारो लोक वहे त तूं ऊचो वह ओभार, मंझा नूह निहार। तुंहिंजो तवजो रब ॾे हुजे, रब जे क़ुर ॾे, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चवण ॾे, पर पुठीरो प्रिय ॾे, पर तुंहिंजो निहार अलाह ॾे ऐं तुंहिंजो पंधु जेको सो प्रिय जे तरफ़ थिए। शाह लतीफ़ इन जो तर्जुमो इहो ई कयो आहे। अखि उल्टी धार वऊं उबतो आमसी। जे लहवारो लोक वहे त तूं ऊचो वह ओभार। सुभान अल्लाह। तॾहिं त चऊं था त शाह लतीफ़ भिटाई थो चए, जे तो बेत भायासीं आयतूं आहिनि, न्यो मन लाइन प्रियासंदी पार ॾे। शाह लतीफ़ जो दावा आहे त मुंहिंजा सभु बेत क़ुर जे आयतुनि या हदीस जो तर्जुमो आहे। बाक़ी जेकॾहिं 30% जा बेत क़ुर मां मूंखे नथा मिलनि, हदीस मां, या त मुंहिंजी अकुल मूंखे घटि आहे, सम्झ न आहे, थी सघे थो 30 के आलिम क़ुर सां मिलाइनि, मूंखां त नथा मिलनि।
पर जेकॾहिं नथा मिलनि त मां चवंदुसि इहा 30% शाह जा शेर कंहिं हिंदुनि ऐं वाणियुनि विधान शाह जो शेर ई कोन्हे, छो त हुनजो त किले मां जे तो बे त भयासीं आयतूं आहिनि, त आयतूं हुजणु खपनि, जे नाहे त माना संदसि शेर कोन्हे या मूंखे सम्झ कान थी अचे। अलाह फरमाए इन रब्बक हू आलम मई युज़िल्लु अन सबीली, बेशक तुंहिंजे पालण खे वधीक ख़बर आहे त संदसि वाट खां केरु भुलियल आहिनि। वहू आलम बिल मुहतदीन, ऐं जेके सिधे रस्ते उन्हनि खे बि अलाह ॼाणे। माना अलाह चयो मूं वटि त रिकॉर्ड साम्हूं अचे पियो थो, मूं वटि हिदायत याफ़्ता माण्हूअ जी सॼी फाइल अचे पई थी, ॾिसां थो हिदायत आहे, हे जेको आहे सो गुमराह आहे, भुलियल आहे, इन जी बि असां वटि अलाह त सभु चए थो मूं वटि त सॼो रिकॉर्ड पल पल जो सेकंड सेकंड जी मूं वटि इंफॉर्मेशन आहे हर माण्हूअ जी। पर इहे जेके माण्हू गुमराह थियनि था इहे कनि छा था? इन कसीरनि ल युज़िलून बि अफ़वाहिम बग़ैर इल्मिन, घणा माण्हू क़ुर खे न सम्झण जे करे ॿियनि खे गुमराह कनि था बग़ैर इल्म ई कोन्हनि को। इल्मु त हीअ आहे न जेको अलाह ॻाल्हाए थो असां सां, ॿियो कहिड़ो इल्मु थी सघे थो। इन रब्बक हू आलम बिल मुतदीन, तंहिंजे करे हद खां लंघंदड़नि जी बि अलाह वटि लिस्ट मौजूदु आहे। अलाह खे ख़बर आहे त हीअ हद खां थो लंघे। छो थो लंघी तूं हद खां? जॾहिं क़ुर आहे तो वटि, इन खे सम्झ, इन जी माना कर, इन खां तूं ट्रिपी परते वञी अलाए कहिड़ा कहिड़ा तो ज़िक्र माण्हुनि खे पुराणियूं स्टोरियूं ॿुधाई जंहिंजी का सचाई अथेंटिक सबूत ई कोन्हे को। भला जेकॾहिं ॿुढीअ जो ॿेड़ो तारियईं त उहे किथे आहे हुनजो ख़ानदान? ज़रूरु किसा हलाईंदा, सभु कूड़। उन खां पोइ अलाह ताला ॿी ॻाल्हि थो करे त लक़द कफ़र लज़ीन क़ालू इन्न अल्लाह सालिसु सलासत, चई काफ़र इहो कुफ़र आहे जो केरु चवे त अलाह अकेलो न आहे, टे अलाह आहिनि। वमा मिन इलाहिन इल्ला इलाहु वाहिद, अलाह चए थो मां अकेलो आहियां। टे कीअं थींदा मूंसां? पोइ माना छा? माना मूं कुझु ठाहियो आहे, ॿिए हिन वरी ॿियो ठाहियो आहे, टे वरी ॿियो ठाहियो आहे, पोइ पाण में विढ़ंदासीं न कंहिं न कंहिं ॾींहुं। चए थो इहो कुफ़र आहे चवणु त टे अलाह आहिनि। वमा मिन इलाहिन इल्ला इलाहु वाहिद, अलाह हिकु आहे। वह लम यंतहू, जेकॾहिं इन खां पाण खे न झलींदा इन ॻाल्हि करण खां, अम्मा यकूं जेको चवनि था त इहे मसन अलज़ीन कफ़रू मिन अज़ाबुन अलीम, त मझाउनि काफ़रनि खे ॾुख ईंदड़ अज़ाब थियो। हाणे इहे टे अलाह किथे आहिनि? अदा आहिनि। हाणे मां तव्हांखे स्केचिस ॾेखारियां थो। पहिरीं अचो हिन ते, हिंदू ट्रिनिटी कॉन्सेप्ट। हिंदू बि भॻवान जा टे ट्रिनिटी था रखनि, इब्राहिम या पंहिंजो शिवा विष्णु, इहे टे हिन जा आहिनि। ब्रह्मांड, शिवा ऐं विष्णु, इहे टे हिननि जा। अलाह भॻवानु साॻियो आहे, पंहिंजा टे रूप आहिनि। हिकिड़ो जेको अलाह जो रूप आहे जेको उहो अज़ाब ॾींदो आहे, ऐं हिकिड़ो जेको उनजो रूप आहे जेको गुल खणी वेठो आहे, इहो जेको आहे सो रिज़्क़ ॾींदो आहे, सुख ॾींदो आहे, ऐं हो जेको विच ते वेठो आहे इहो पैदा कंदो आहे। इहे माना हुन अलाह जा टे रूप या टे उन जूं मूर्तियूं या ट्रिनिटी कई आहे। क्रिश्चियनिटी में बि ईअं आहे, फादर सन एंड स्पिरिट। चवंदा ख़ुदा हिननि जा टिनि में आहे, फादर बि आहे, सन बि आहे, स्पिरिट बि आहे, ऐं इहो उहो हमेशह ईअं कंदा आहिनि। इस्लाम में बि इहा ट्रिनिटी अची वई आहे, पर पचे नथी, अञा कचड़ी आहे। जीअं बेदो जॾहिं वॾो आहे कचो हूंदो आहे न, पोइ हुनखे तए ते पचाइबो आहे, पचे इन लाइ नथी हीउ रोकियो वेठो आहे। पर जीअं जीअं हिन क़ुर खे माण्हू छॾींदा त इहा पची, इहा बि ट्रिनिटी, इहे टे अलाह थी वेंदा। कहिड़ा अलाह आहिनि? अलाह अज़ वजल, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हाणे आस्ते आस्ते अलाह था कनि, ऐं हज़रत अली रज़ी अलाह अन्हु खे अली अलाह आहे। हाणे सबूत मां तव्हांखे ॾियां। हे ॾिसो शेर ॿुधो, हे इमाम अहमद रज़ा बरेलवी चए थो, वही जो मुस्तवी अर्श था ख़ुदा होकर उतर पड़ा है मदीने में मुस्तफ़ा होकर। चयईं न ॻाल्हि साॻी, माना अलाह हुआ मदीने में अर्श ते ख़ुदा हो ऐं मदीने में मुस्तफ़ा थी आयो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि तइलीमात अहिड़ियूं सिधियूं आहिनि। चयईं मूंखे मुंहिंजे हद खां न वधायो, मां अलाह जो बानो आहियां, सो चओ अब्दुल्लाह व रसूल हू, त मां अलाह जो बानो ऐं अलाह जो रसूल। तंहिंजे करे इहो हींअर कामयाबु नथो थिए। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त अतख़ज़ू अहबार रुबान अरबाम दून अल्लाह, माना हिननि वरी बुज़ुर्गनि खे अलाह करे वरितो आहे। ऐं माना जो तर्जुमा, उन्होंने अपने आलमों और दरवेशों को अल्लाह के सिवा ख़ुदा बना लिया है। हाणे इहो दरवेशनि खे ख़ुदा कीअं था चवनि? ऐं सूरत नूर जी आयत नबी करीम सां एक्सप्लेन थो करे, चए थो फिर आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया कि वो लोग उनकी इबादत नहीं करते थे, लेकिन अगर वो उलमा और दरवेश उनके लिए कोई चीज़ हिलाल करार देते
तो उसे भी हलाल समझते और इस तरह उनकी तरफ से हराम की चीज़ों को हराम समझ। माना कुरान अड़े कोन था ॾिसनि, फलाणे बुज़ुर्ग चयो आहे हीउ हलाल आहे, हीउ हराम आहे, फलाणे बुज़ुर्ग चयो आहे हीउ कयो, क़बरुनि खे सजदा कयो, हीउ कयो, उनखे हलाल था सम्झनि, जॾहिं की इस्लाम हिनखे मना कयो आहे। इहा आहे इन्हनि खे अलाह करण जो मक़सदु। अलाह ताला चए थो मन कान मईतन, भला जेकड़ो को माण्हू मोल आहे, माना हुनजे दिलि में नूर कोन्हे, क़ुरान कोन्हे, अही ई न हो, पोइ असां उनखे सम्झ ॾिनी ऐं हू ज़िंदा थी पियो। जा ना लहू नूरनि यमशी बि फिन्नास, ऐं हुनखे एॾी अकुलु ॾिनोसीं, क़ुरान जो नूर ॾिनोसीं, जो जेको आहे सो हू माण्हुनि में घुमे थो, माना वञी माण्हुनि में हले थो। त चए थो इहो इंसानु जेको नूर थो फहिराए, हर वक़्तु सच जी ॻाल्हि करे थो, दरसे क़ुरान थो करे, मानाऊं थो ॿुधाए, का मन छा उनजो बराबरि आहे उन्हीअ जहिड़ो? मसलूफ़ी ज़ुल्मात, जेको ऊंदाहिनि में आहे, मंझांसि निकिरण वारो न आहे। अहिड़ी तरह काफ़र जेकी कंदा आहिनि सो उन लाइ सींगारियो वियो आहे। माना कज़ालिक ज़ुय्यिन लिकाफ़िर, माना इहे जेके शिरक फैलाइनि था उहे सम्झनि था त असां वॾा के बुज़ुर्ग आहियूं असां हक़ ते, ऐं क़ुरान सां हुननि जी परवाह कान्हे का, माना उहो पाण खे सचो था सम्झनि। चए थो न त अहिड़ी तरह कज़ालिक ज़ुय्यिन लिल काफ़िरीन मां कयूं, माना असां मुज़य्यन करे छॾियो आहे काफ़रनि जा अमल जेके कनि था, चाहे शिरक वारा छो न हुजनि। लेकिन हर इलाइक़े में अहिड़ा वॾा मुजरिम अलाह पैदा कंदो आहे जेके माण्हुनि खे चवनि था असीं वॾा बुज़ुर्ग आहियूं, ऐं वरी बुज़ुर्गीअ जे लाइ वरी 8-10 चमचा पघार ते रखंदा, जेके उनजी जुती खणंदा, ज़ोर ॾींदा, हटो बचो कंदा, वरी ईंदो त वरी लाइन बीहंदा त जीअं विचां लंघे। इहे सभु ड्रामा इहे कनि था इन लाइ। तंहिंजे करे इहे जेके अकबर मुजरिम आहिनि, क़ुरान छा थो चए, कज़ालिक जअलना फ़ी कुल क़रियतिन अकाबिर मुजरिमीहा लियमकुरू फ़ीहा, ऐं अहिड़ी तरह हर ॻोठ जा वॾा मुजरिम आहिनि, बदकार कयासीं त ॻोठ में फ़साद विझंदा। वमा यमकुरून, इहे इला बि अनफुसिम, इहे जेको ठगी कनि था या जेको मकर कनि था पाण सां था कनि। वमा यशरून, पर बेवकुल आहिनि, क़ुरान कोन था पढ़नि, माना नथा कनि, तंहिंजे करे उनखे ख़बर ई कान्हे त असीं ग़लति कमु था कयूं। त क़ुरान पाक हर शइ खे चिटो करे ज़ाहिर करे छॾियो आहे न। तंहिंजे करे रसूल सल्लल्लाहु फरमाए थो त वमन अज़लम, हदीस शरीफ़ सही बुख़ारी, मिमन ज़हब यख़लुक़ ख़ल्क़ी, जेको चए थो त मां बि शइ पैदा थो करे, मां पुटु ॾेई थो सघां, जेको फलाणो बुज़ुर्ग मरी वियो आहे न उहो पुटु ॾींदो, त चई त इन खां वधीक ज़ाल, जेकॾहिं हिन चई वियो आहे पाण, मां त चवां थो अलाह जा वली जेके बि गुज़ारे विया आहिनि इहे सचा वली हुआ, हिननि माण्हुनि खे इहो कमु चया ई कोन्हनि, हे हुनजे पर पुठ हुनजे कनि था, ऐं ॾोही हीअ हो त कोन थींदा ॾोही, बल्कि अलाह जा जेके नेक बहाना आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, वली आहिनि, जेके गुज़ारे विया आहिनि, जन्नत में वेठा आहिनि, ऐं उते हुननि खे अछे पखी में रूह पियल आहे, घुमनि फिरनि था, या ग़ैब जी ख़बर कंहिं ॾिनी? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं क़ुरान मां मुंहिंजी तस्दीक़ थिए थी, हे त पोयां हुनजे पोयां जेको आहे सो पकड़ी बचाए वेठा आहिनि। बाक़ी जेकॾहिं हिननि उन्हनि खे चयो आहे कंहिं बुज़ुर्ग ठग त मां बि तव्हांखे पुटु ॾेई सघां थो, हा मां तोखे मां पुटु ॾींदुसि, त चए थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मन अज़लम, इन खां वधीक ज़ालिम ऐं भुलियल केरु थी सघे थो, में मई ज़हब यख़लुक़ ख़ल्क़ी, त जेको आहे सो जो मेरे पैदा करण जी तरह पैदा करण जी कोशिशि करे, त मां पुटु ॾेई थो सघां या धीउ थो ठाहियां। अगरि ऐसा आहे तो हिकिड़ो दानो ठाहे ॾेखारे, चवनि तूं पुटु ॾेई सघीं थो या धीउ थो ॾीं कंहिंखे, पर इन खां अॻु में हिकिड़ो दाणो त ठाहे ॾेखार न, खण मिटी कढी ॾे, उन मां कणिक जो दाणो करे ॾे, हिकिड़ो ज़रो त पैदा करे ॾे न। पहिरीं त एॾो वॾी तव्हां पुटु ठाहिण में वॾी साइंस थी खपे, फिफड़ जिगर इहे ठहंदा, पर तव्हां जेकॾहिं सचा आहियो त पहिरीं चओ था त मां तोखे कणिक जो दाणो थो ठाहे, खणे मिटी उन में करे ॾिसूं त कणिक जो दाणो अहिड़ो निकिरे जो वरी ज़मीन में विझूं त सलो बि फुटे, ऐं त कूड़ो पथर जो दाणो ठाहे। हीअ हदीस आहे सही बुख़ारी जी, त को दाणो त ठाहे ॾेखारे। अलाह थो चए त ज़ालिम तूं माण्हुनि खे चई मां पुटु ॾींदुसि, धीउ ॾींदुसि। फमई युरिदिल्लाह, पोइ जंहिंजा अलाह घुरंदो आहे, इहा ऑप्शन अलाह वटि आहे। ऐं यहदी यशरहू सदरहू लिल इस्लाम, त उन जो हिदायत करण जे लाइ इस्लाम लाइ सीनो कुशादो कंदो आहे। कंहिंजी कंदो जेको घुरंदुसि, एहदिन सिरातल मुस्तक़ीम, पहिरीं ऑप्शन आहे घुरे, अलाह साईं मूंखे सिधो रस्तो ॾेखार, अलाह साईं मूंखे सिधो रस्तो ॾेखार, पोइ अलाह फ़ैसिलो करे हुनजो सीनो कुशादो कंदो, माना हिनखे क़ुरान जो इल्मु अची वेंदो। अरबी भली न अचे पर हुनखे सम्झ अची वेंदी त सच छा आहे, कूड़ छा आहे। ऐं जंहिंखां भुलाइणु घुरंदो आहे, यजल सदरो ज़ईकन हरजन कअन्नमा यसअदु फ़िस्समा, ऐं जंहिंखे जेको अलाह जे दीन खां दूरि थींदो आहे, ठग थींदो, त पोइ जेको आहे सो उन्हनि जे सीने खे ईअं सोढ़ो कंदो आहे
जीअं को आसमान ते मथे चढ़े ऐं ऑक्सीजन जे घटिजण जे करे सीनो तंग थींदो आहे। क़ुर इहो ई थो चए, ऑक्सीजन जो लफ़्ज़ कोन्हे पर मतिलबु इहो ई आहे। कज़ालिक यजल्लाहु रिजिस अलल लज़ीन ला युमिनून, अहिड़ी तरह अलाह जेके ईमान नथा आणनि उन्हनि जे मथां इहा पलीती विझंदो आहे। हाज़ा सिरातु रब्बिक मुस्तक़ीमन, हे अलाह फरमाए थो त हीउ जेको कोर्स जो किताब इन्हीअ में तव्हांजे लाइ आहे सिधो रस्तो अलाह ॾे। सिरातु रब्बिक मुस्तक़ीम, सिधो रस्तो, वकड़ वकड़नि ॾे न वञो, वकड़ में डिस्टेंस वधी थो वञे, सिधो रस्तो। कद फसलनल आयात लिक़ौमी यज़क्करून, ऐं इन रस्ते जी निशानदहीअ जे लाइ आयतूं हिन क़ुर में अलाह चए थो मां खोले खोले बयानु कयूं आहिनि। ऐं जेकॾहिं इहो तव्हां शॉर्टेस्ट डिस्टेंस वठी ऐं हिन जे रस्ते पहुचंदव, लहू दारुसलाम इंद रबिम, त पोइ उन्हनि जे लाइ रब वटि जेको आहे सो बेहिश्त ऐं अमन जो घर हूंदो। वहू वली हुम, ऐं अलाह वरी हुननि जो यार बि थी वेंदो, दोस्ती रखंदो। बिमा कानू या मलून, जो हुननि अलाह सां हिन दुनिया में यारी रखी, शिरक कोन कयनि, सभु कुझु अलाह जे रस्ते में कयनि, अलाह जे रस्ते में पंहिंजो माल ख़र्च कयनि। इहा आहे अलाह जा यार, पोइ अलाह बि यारी रखंदो। हाणे छा आहे त शैतान जेको आहे न, उन्हीअ जा बि हिकिड़ो ग्रुप आहे वॾो शैताननि जो, उन्हनि खे थोरो स्पेशल पावर ॾिनो अथई। अच्छा, असां वटि हिकिड़ा इंसान बि जिन आहिनि, हीअ जेके जिन आहिनि उहे बि इंसाननि वांगुरु आहिनि, उहे बि अलाह खे मञनि था। शैतान उन्हनि ते बि उनजे करे ख़राबु था कनि, असांखे बि ख़राबु कनि था। लेकिन जिन्हनि में नेक माण्हू बि आहिनि, अलाह जा बुज़ुर्ग आहिनि, पर उन्हनि जो असां सां वास्तो कोन्हे। असां ऐं जिन्हनि जे विच में वास्तो न आहे। बहरहाल इहे ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ इहो मां तव्हांखे सम्झायां। जी अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। सहरी टाइम में आऊं आहियां शफ़ी महमद लाखो। हींअर मां ॻाल्हि पई कई सूरे अनाम जी आहे 128 ते, त हिन दुनिया में अलाह ताला 3 शयूं पैदा कयूं आहिनि। हिकिड़ा त इंसान आहिनि, ॿिया जिन आहिनि। जिन बि असां वांगुरु आहिनि, उन्हनि जो लेयर ई मुख़्तलिफ़ आहे। हिते मां वेठो आहियां, थी सघे रेलवे स्टेशन हुजे, उहे बि उन में काफ़र बि आहिनि, मोमिन बि आहिनि, ज़ालिम बि आहिनि, नेक बि आहिनि, असां वांगुरु। लेकिन जेके शयातीन ऐं उन्हनि जो जेको ग्रुप आहे, उनजो निगेटिव आहे सॼो एटीट्यूड। उन्हनि खे हुकुम ई इहो मिलियल आहे त तव्हां माण्हुनि खे गुमराह करे ॾेखारियो, छाकाणि त आऊं इंसाननि खे क़ुर ॾिनो आहे, तंहिंजे करे हीउ तुंहिंजो मुक़ाबिलो कंदा क़ुर वारा, या क़ुर जी माना कंदा, तव्हां सां काउंटर कंदा। पर जेकॾहिं तव्हां हुननि खे गुमराह करे था वञो त तव्हां सां गॾु जहन्नम में वेंदा। सो इहो आहे। हाणे जॾहिं क़यामत जे मैदान ते काफ़ी माण्हू शैतान गुमराह करे चुका, त अलाह उनखे चए थो त यौम यहशरुहुम जमीअन या मअशर जिन क़द इस्तक्सरतुम मिनल इंस, त अलाह चवंदा आहिनि वाह तव्हां वॾी कमाई कई आहे, हेतिरा माण्हू गुमराह करे आया हो। त हिते वरी इंसान ॻाल्हाईंदा, काल ओलियाहुम मिनल इंस, वरी उहो उनजा जेके यार थिया न शैताननि जा, जेके कूड़ा पीर, ठग, कूड़ियूं तकीरूं करण वारा, क़ुर जे आयतनि खे लिकाइण वारा, त उहे जेके उन्हनि जिन्हनि जा यार, उहे चवंदा, छो त इहे शैतान सां हुन सां गॾिजी था वञनि। रबनस तम त बादुन बिबादुन, चई हे वरी था चवनि त रुॻो असां कामयाबु आहियूं, असां बि हिननि खां नफ़ो वरितो आहे, हिननि शैताननि खां। इन्हनि जे करे असां ॾोकड़ कमाया, इन्हनि मुरीदनि जे पैसनि मां गाॾियूं वरितियूंसीं, पेजारा वरितासीं, असां बि ऐश कयो। कीअं था चवनि त रुॻो इहो क्रेडिट सॼो हिन, असां बि कमाई हिननि खां कई आहे। बाक़ी हाणे क़यामत जे ॾींहं ते जेका मुदत ठहियल पहुता आहियूं, जेका तो ठहिया हाणे पादर खणण लाइ असां बि तयारु आहियूं। बाक़ी ईअं न चवनि त रुॻो क्रेडिट हिननि शैतान जो, असां बि शैतान हुआसीं, असां बि इहे ई कमु कया, हिननि सां मिली जुली कयासीं। पोइ अलाह सभिनी खे ॿिन्ही खे चवंदो काल अन्नार मसवाकुम, हाणे तव्हांजो रहण जो हंधु इहा बाह ऐं दोज़ख आहे, ख़ालिदीन फ़ीहा, हितां कॾहिं बि कोन निकिरंदो इला माशा अल्लाह। बाक़ी अलाह चए थो इहो को गारंटी मां लीक कोन थो कढां, मुंहिंजी मर्ज़ी आहे, कंहिं कढां त कढी सघां थो, पर आहे त इहे हमेशह रहंदा। इन रब का हकीमुन अलीम, बेशक तुंहिंजो पालणहार हिकमत वारो ऐं ॼाणंदड़ आहे। बाक़ी वरी अलाह असां सां थो ॻाल्हाए, ऐं जेके जिन आहिनि, शैतानी जिन न, जिन्हनि सां ॻाल्हाए थो, चए थो या माशर जिन वल इंस, उहे जिन ऐं उहे इंसान जेके फेल थी जहन्नम में था वञनि, त उन ग्रुप सां अलाह अनाउंसमेंट ॻाल्हाए थो। छा थो चवनि, अलम यातिकुम रुसुलुम मिनकुम यकुसून अलैकुम आयाती, चई ॾियो ख़बर तव्हां वटि मुंहिंजो रसूल कोन आयो जंहिं तव्हांखे मुंहिंजो क़ुर पढ़ी ॿुधायो।
जर्मननि खां पुछंदो त जर्मनियो तव्हां ॾे छा जर्मनीअ में तव्हां वटि के नबी कोन आयो या हाणे वरी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़ुर तव्हां ताईं तर्जुमे सां कोन पहुतो छो त क़ुर त 114 ज़बान में तर्जुमो थी पहुची चुको आहे। मां सॼी कैलकुलेशन कई आहे, मां किथे तव्हांखे ॾेखारींदुसि त दुनिया जे हर मुल्क वटि 195 मुल्क आहिनि न, 195 मुल्कनि में क़ुर पाक 114 ज़बान में तर्जुमो थी पहुची चुको आहे। पर के मुल्क आहिनि, मिसाल तौरु फ्रेंच आहे 29 मुल्क में ॻाल्हाए थी त हिकिड़ो क़ुर फ्रेंच में 29 लाइ काफ़ी आहे। अंग्रेज़ी 23 मुल्कनि में ॻाल्हाई थी वञे त हिकिड़ो क़ुर अरबी आहिनि, उहे बि आहिनि छा 27 मुल्कनि लाइ 26 मुल्क, उन लाइ हिकिड़ो अरबीअ जो क़ुर काफ़ी आहे। त बाक़ी ॿियनि मुल्कनि ॾे सभिनी मुल्कनि वटि उन जी ज़बान में क़ुर पहुची चुको आहे। इहा मां स्टडी कई आहे हिन ते। त पुछे थो त तव्हां वटि अलाह जो रसूल जूं कोन आहियूं जंहिं तव्हांखे आयतूं पहुचायूं, उहा युनज़ुरूनकुम लिका यौमिकुम हाज़ा, ऐं हे जेको जहनम वारो किसो आहे कीअं थींदो, मापूं कीअं थींदियूं, तव्हांजी वज़न कीअं थींदा, इहा बि तव्हांखे इंफॉर्मेशन कान ॾिनी आहे, कान ॾिनी आहे। अलाह पुछनि थो कालू शहदना अला अनफुसना, चवंदा त हा साईं असां कूड़ कोन था आणूं, पर वाक़ई असां वटि इहा इंफॉर्मेशन अवेलेबल हुई, पर ग़रतहुमुल हयात दुनिया, पर असांखे हिन दुनिया ठगे छॾियो। असां जो रिश्वत खाईंदासीं, गाॾी वठंदासीं, पेजारो वठंदासीं, ज़नाऊं कराईंदासीं, ऐश कंदासीं, असां भुलिजी वियासीं, असां ठगिजी वियासीं। व शहदू अला अनफुसुम अन्नहुम कानू काफ़रीन, ऐं चऊंसीं वाक़ई असां पाण ते शायदि आहियूं त असां कारो मोह, असां काफ़र हुआसीं, असां तुंहिंजे क़ुर खे छॾियो, तुंहिंजे नबीअ खे छॾियोसीं, असां त शहवात में पइजी वियासीं, असांजो कारो मोह, असां काफ़र हुआसीं। पोइ अलाह तॾहिं थो चवे त ज़ालिक इन लम यकुन रब्बुक लिमुहलिकल क़ुरा बिज़ुलियूं अहला गाफ़िलून, चए थो मां इन्हनि खां इहा तव्हांखे शायदि इन लाइ ॾियारी ऐं तव्हांखे क़ुर में ॾसियां थो त आउं कंहिं बि क़ौम खे इन जहन्नम में न विझनि जेसिताईं हुननि ताईं मां हक़ीक़त इंफॉर्मेशन न पहुचायां, क़ुर माना सां न पहुचायां। त लफ़्ज़ आहे त ज़ालिक इहो जेके मां नबी मोकिलिया या हे क़ुर ॾिनो आहे, इन लाइ त तुंहिंजो पालनहार कंहिं ॻोठ या मुल्क खे हिन हालत में ज़ुल्म सां कॾहिं नास करण वारो न आहे जो संदसि रहाकू बेख़बर हुजनि। बाक़ी हाणे हिकिड़ी शइ, हाणे मिसाल तौरु हिकिड़े माण्हूअ खे टीबी थी थिए, हाणे उहो टीबीअ जी दवा न कंदो, मां नथो कयां, अब न कर, मरी वेंदो, पोइ ॾोह कंहिंखे ॾिबो? त हीउ क़ुर बि अलाह जो हर ज़बान में पहुची चुको आहे न। जॾहिं पहुची चुको आहे, तव्हां हुनखे नथा हुन मां फ़ाइदो वठो, पोइ ॾोही तव्हां थींदव न। त अॾाई थो चए त अलाह साईं चए थो बाक़ी हाणे ईअं न थिए जो हिकिड़ो मुल्क आहे उन वटि क़ुर तर्जुमे सां आहे ई कोन, हुननि खे ख़बर ई न आहे त इस्लाम छा आहे, अलाह जो रसूल छा आहे। जेकॾहिं वाक़ई उन्हनि खे इहा कंडीशन आहे त पोइ त उन्हनि सां हिसाब ॿिए नमूने सां थींदो। पर हिते त सभई था चवनि त न साईं असां वटि असांखे सॼी ख़बर हुई, इंफॉर्मेशन पहुतल हुई, पर असां दुनिया जे मज़र में ग़रक़ थी वियासीं। इन में त मुस्लमान बि चवंदा जेके हिते असां ठग आहिनि, चोर आहिनि, उहे बि चवंदा त असां शराब में, नशनि में, रिश्वत में, ॾोकड़नि में, ज़ुल्म में, थाणे वारा चवंदा त असां ॾोकड़नि जे करे माण्हू ग़रीब कुटींदा हुआसीं, बचड़ा हुननि जा खणी अचे थाणनि में सच पुतला हणंदा आहियूं त ॾोकड़ ॾियनि, या कंहिं वॾेरे जे चवण ते असां कुटींदा हुआसीं, असां ॾोहारी आहियूं। त अलाह चए थो मां इन लाइ त उन्हनि खां पुछां त मां हर माण्हुनि ते इंफॉर्मेशन पहुचाए चुको आहियां। पर वरी छा चवंदा, सयक़ूलुल्लज़ीन अशरकू लव शाअ अल्लाह मा अशरकना वला आबाउना वला हरमना मिन शैइन। त चवंदासीं पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, तूं एॾो पावरफुल आहीं, भला जेकॾहिं असां हराम पे खाधो, रिश्वत पे खाधी, शिरक पे कयोसीं, जे तूं चाहीं हा पादर ओॾी महिल असांखे हणी हा त असां शिरक कोन कयूं हा। हाणे तर्जुमो ॿुधो, मुशरिक अलाह खे सिघो चवंदा त जे अलाह घुरे हा त न की असीं शिरक करियूं हा, न की असांजा अबा ॾाॾा शिरक कंदा, ऐं न की असीं शयूं खे हराम कयूं या हराम खाऊं हा। कज़ाल कज़ब लज़ीम क़बलिम हत्ता ज़ाक़ू बासना, अहिड़ी तरह खाउनि जेके अॻुआ तिन बि अहिड़ो कूड़ भायो, एतिरे क़दुरु जो असांजो मज़ो चखियऊं। हाणे वरी ईअं था चवनि, माना ज़ोरी अलाह असांखे पादर हणी जन्नत में वठी हले। त पोइ अलाह पुछेनि थो त कुल हल इंदकुम मिन इल्मिन फतुख़रिजूहु लना, चई इहो जेको तव्हां ॻाल्हि कयो था त मां तव्हांखे ज़ोरी वठी ॾियां, किथे क़ुर में लिखियलु आहे त मां तव्हांखे ज़ोरी वठी वेंदुसि, पादर हणंदुसि, जेकॾहिं हिकिड़ो ज़ना कंदो त मां 2 फ़रिश्ता मोकिले बाठा हणंदासीं, या रिश्वत वठण महिल अचे तव्हांजे हथ कुटराईंदुसि, कढी ॾेखारियो क़ुर में किथे आहे। कुल हल इंदकुम मिन इल्मिन फतुख़रिजूहु लना, पैगंबर खेनि चयो त अव्हां वटि को दलील आहे त असां लाइ कढी आणे। इन तत्तबियून इल्ला ज़न, तव्हां क़ुर खे न सम्झो ऐं ॿुधलियुनि ॻाल्हियुनि ते हलियो ऐं पंहिंजे ख़्वाहिशुनि ते हलियो, वन अंतुम इल्ला तख़रुसून, ऐं रुगो अटकलूं वणंदा हुओ, अटकल अटकल मथां अटकल, अटकल मथां अटकल, जंहिंमें जस्टिफाए रिश्वत खे बि जस्टिफाए करे वञो, ज़नाउनि खे बि जस्टिफाए कयो, शिरक खे बि जस्टिफाए करे वञो।
तंहिंजे करे वला ततबि अहवाल लज़ीन कज़बू बि आयातिना, तंहिंजे करे अहिड़नि ठगनि जे पोयां जेके क़ुर खे चंबड़नि ई कोन था, क़ुर में तक़रीरुनि में ॿुधाइनि ई माना कोन था, रुॻो स्टोरियूं स्टोरियूं स्टोरियूं, त पोइ अहिड़नि माण्हुनि खे जंहिं क़ुर खे अहमियत ई न ॾिनी आहे त ऐं 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 जेको क़ुर खे अहमियत नथो हुजे, वलज़ीन ला यूमिन बिल आख़िरत, माना आख़िरत खे बि कोन थो मञे, त पोइ अहिड़नि माण्हुनि जे पोयां न हलो, इन जी ॻाल्हि न ॿुधो, इन जी तकी न ॿुधो, वम बि रब में यदरून, ऐं पंहिंजनि बुज़ुर्गनि खे मोहलनि खे अलाह सां बराबरि था कंदा, पुट बि ॾींदा, हीअं बि कंदा, हीअं बि कंदा, हीअं बि कंदा, अलाह खां ज़ोरीअ कमु कराए ॾींदा, माना उहो अलाह खां पावरफुल करे छॾियो अथनि। तर्जुमो ॿुधो, जिन, हाणे मां लफ़्ज़ी तर्जुमो थो कयां, जिन असांजे आयतुनि खे कूड़ो ॼातो, जेकी आख़िरत खे न मञींदा आहिनि, तिन जे चवण ते न हल, ऐं उहे पंहिंजे पालहार सां ॿियनि खे बराबरि कनि था। हीअ आहे क़ुर। बाक़ी तव्हांखे जेकॾहिं क़ुर ॿुधणो आहे हिन रमज़ान शरीफ़ में, त अलाह चए थो अचो हेॾे, अचो, हाणे टीवीअ ॾे न ॾिसो, ॻाल्हायो न, थोरो ख़ामोश थियो, ॿुधो, कुल तालव, चए थो अचो हेॾां, ख़ामोश थियो, अतुल मां हरम अलैक रब्बुक अलैकुम, अचो त मां तव्हांखे ॾसियां त कहिड़ी ॻाल्हियुनि खां शइ अलाह तव्हांखे मना कयो ऐं हराम कई आहे। नंबर 1, अलाह तुशरिक बि शइ आहे, ॿियो त अलाह सां कंहिंखे शरीक न कयो, छो त जेको गुज़ारे वञनि था हिन दुनिया में न आहिनि, जे नेक आहिनि त उहे जन्नत में आहिनि, हिते का शइ कान्हे, कंहिंजो बि रूह हिन दुनिया में जेको मरी वियो या रूह विया हलिया मथे सते आसमान ते, ऐं उन्हनि ताईं तव्हांजो आवाज़ु कोन ईंदो। तंहिंजे करे अलाह सां ज़रो बि शिरक न कयो, उहा बिल वालिदिन, ऐं ॿियो माउ पीउ जो अदब कयो, माउ ऐं पीउ सां चङो हलो, ईअं न त हाणे जेकॾहिं पीउ पोड़ो थियो बाबा मथो थो हणी चरियो थी वियो, ऐं अकुलु कोन्हे को, ख़बरदार, या माउ खे चवणु मां तूं त बसि कर, तुंहिंजो सॼो ॾींहुं वात पियो थो हले, चए थो न, पंहिंजे माउ पीउ जे आॾो पंहिंजे पाण खे झुकायो, हाज़ुर मां चवे न पीउ त बाबा हींअर त मूंखे लॻे थो त ॾींहुं राति थी वई आहे, हालांकि ओॾी महिल ॾींहं जा 12, बाबा सिंह बसाइण तुंहिंजी सोच आहे न, अलाह ख़ुशि कंदई, बिल्कुलु सही, ईअं बि न चईसि त चरियो आई छा, राति जा ॾींहं जा 12 थिया तूं राति थो करी, ईअं बि न चइजे। व बिल वालिदीन एहसाना वला तक़्तुलू औलादहुम इमलाक, ऐं इन लाइ न ॿार केरायो त किथां खाईंदा, न हुन नर्ज़कूं इहा, तव्हांखे केरु थो खाराए, हेॾो ढिढ करे मानी खाई थो वञी त हुननि खे बि असीं खाराईंदासीं, इहो तव्हां ज़ुल्म न कयो की ॿार पेट में अची वियो आहे ऐं चुरे बि पिए थो, वरी तव्हां हुनखे किराए था छॾियो, इहे आहिनि गुनाह जा कम। तंहिंजे करे जेको आहे सो हिंदुनि जा जेके वेद, उहे बि क़ुर जूं आयतूं आहिनि घणे भाङे, छा थो चए, यजुर्वेद 23-3 में छा थो चवे त परमात्मा यानी अलाह, तूं ई जानदार ऐं बेजान जी पूरी काइनात में ला शरीक आहीं, लाफ़ानी हुक्मरान आहीं, हिन जहान जो आकाए अज़ीम शहनशाहनि जो बादशाह आहीं, तुंहिंजो इक़्तिदार ऐं मुनज़िम आला आहे। पोइ कहिड़ी ज़रूरत आहे ॿिए मञण जी। शाह लतीफ़ छा थो चए, वहदहू ला शरीक लह, अलाह अकेलो आहे, अलाह कंहिंखां कोन थो पंहिंजे फ़ैसिले करण में पुछे, न कंहिंखे ताक़त आहे जो हुनखे चवे, ॿुधई न ॿोड़ा, तूं ॿोड़ो आहीं, हे क़ुर में एॾियूं आयतूं चिटियूं आहिनि, के तूं कने न सुहाजे घटि अंदरि घोड़ा, अहिड़ियूं आयतूं आहिनि, जीअं इन जो आवाज़ु क़ुर जे आयतुनि जो तव्हां ताईं पहुचे थो, जीअं कंहिं चुर में घोड़ा वेंदा आहिनि ऐं पथर ते सुंभ हणंदा आहिनि त ठा ठा जा आवाज़ ईंदा आहिनि, ॻाढ़ींदे ॻोढ़ा जिते शाहिद थींदई साम्हूं, रोअंदे जॾहिं शाहिद साम्हूं थींदई त तूं शिरक कयो आहे अलाह साईं सां। वरी चए थो वहदहू ला शरीक लह, अलाह अकेला जो को शरीक कोन्हे, इहो विहाइजी वी, इहा ॻाल्हि दिलि में ठोके विहार, खटी जे हाराई हन तुंहिंजो हीअ जेका दुनिया आहे इहो आहे खटी या हाराई, क़बर में वञण खां पोइ न को तुंहिंजी इबादत क़बूल आहे, न को निमाज़ूं क़बूल थींदियूं, क़यामत ताईं तुंहिंजो रिकॉर्ड सील थी वियो जेको हिन दुनिया में थो कयो, जेको पंहिंजो रिकॉर्ड जहिड़ो सील थी वियो आहे, ॿिए खे कहिड़ो फ़ाइदो ॾींदो, कुझु अकुल खां कमु वठो। पाणा चवंदई पी भरे जाम जन्नत जो, जे तो शिरक न कयो ऐं अलाह ताला में कामयाबु थी वञे त तोखे पाण ई जेको आहे सो भरे जाम जन्नत जो ॾींदो त पी। वहदहू ला शरीक लो, इहा हेकड़ाई हक़, चए थो इहा हेकड़ाई अकेलो अलाह सभु कुझु करे थो, घुरबो त अलाह खां घुरबो, इहो हक़ु आहे। ॿियाईअ खे बख, इहा जेका ॿियाई आहे न त हे बि कमु करे मोल बि कमु करे ॾींदो, ॿियाईअ खे बख विझो, कंहिंखे दसबो आहे न बखे, जिन विधो से वरसिया, जिन इन ॿियाईअ खे ख़तमु कयो ऐं बख विझी इन कॉन्सेप्ट खे दसियऊं से वरसिया, इहे कामयाबु थी वेंदा। अलाह ताला अॻिते फरमाए थो त सूरह अनाम जी आहे, वला तक़रबुल फवाहिश मा ज़हर मिन्हा वमा बतन, बेहयाई खे वेझो न वञो, वेझो बि न वञो, करणु त ॿी ॻाल्हि आहे, माना अहिड़ी का वीडियो बि न ॾिसो, अहिड़ी कंहिंजी ॻाल्हि बि वात पटे न पियो त हिन कहिड़ी बुराई कई, कहिड़ी ज़ना कई। वला तक़रबुल फवाहिश मा ज़हर मिन्हा वमा बतन, चाहे ज़ाहिरी हुजे चाहे लिकल हुजे ख़्वाहिश,
वला तक़्तुल नफ़्सल लती हरम अल्लाह इल्ला बिल हक़, ऐं खून न करायो। माना हिकिड़ो माण्हू आहे जेको तव्हांजे वोट तव्हांखे नथो ॾिए त तव्हां जेको आहे सो हुनखे माराए छॾियो या हुन ते हमला करायो, या जेके पुलिस जेके आहे सो अदा हे 3 माण्हू आहिनि विढ़नि था, इनखे मिड़ई केस करे छॾियोसि। ऐं हे जेको इहो हाफ फ्राई वारो कॉन्सेप्ट आहे, इहो क़ुर जे ख़िलाफ़ु आहे। वला तक़्तुलू नफ़्सल लती हरम अल्लाह इल्ला बिल हक़, भई कानून हलायो न पंहिंजा। त चए थो कंहिं बि माण्हूअ खे जंहिंजो तव्हांखे शरई हक़ न आहे मारियो न। ज़ालिकुम वसाकुम बि, अलाह चए थो इहो हुकुम आहे जेको आउं तव्हांखे ॾियां थो, लअल्लकुम तअक़िलून, त माना अकुल इख़्तियार कयो, ॻाल्हि खे सम्झो, न कयो इहो कमु। नाहे जाइज़ हाफ फ्राई। तूं SSP थी वियो आहीं, टेगर करे CSP में अंग्रेज़ी जा पेपर चटे 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 तूं CSS थी, हाणे तूं ख़ुदा थी वियो आहीं, जो चईं थो माण्हू खे हिनखे हाफ फ्राई करे छॾियो, हाफ फ्राई करे छॾियो। इहा हाफ फ्राई तोखे कंदा, कानून ते हल न। अफ़सोस आहे यार, इहे त चीप पर्सनैलिटियूं आहिनि। वला तक़रबू मालल यतीम इल्ला बिल्लती अहसन, ऐं यतीम जेकॾहिं तव्हांजे घर में आहे, मिसाल तौरु 2 भाउर आहिनि, हिकिड़ो भाउ गुज़ारे थो वञे त उनजो औलाद नंढड़ो यतीम आहे, ॿारनि सां खां नंढो आहे, त ॿियो भाउ वरी हुनजी प्रॉपर्टी खायो वञे। चए थो वला तक़रबू मालल यतीम, यतीम जो जेको शेयर आहे न तुंहिंजे घर में, उन जे भरिसां बि न वञो। इल्ला बिल्लती अहसन, सवाइ कंहिं नेकीअ जे इरादे सां, त मां हिनजी कणिक विकिणंदुसि, हिन अकाउंट में पैसा रखंदुसि, या हिन ॿार खे मां पाणीअ जो वारो ॾींदुसि, उहा आहे। हता यबलुग अशुदहु, जेसि ताईं बालिग थिए। 12 सालनि खां पोइ छोकिरो बालिग आहे, उनखे प्रॉपर्टी हैंड ओवर करे छॾियो। 12 सालनि खां पोइ चओ पुट तूं पंहिंजो कमु संभाल, पोइ हेल्प बि कयोसि। औफुल कई लवल मीज़ान बिल क़िस्त, ऐं माप ऐं तौर इंसाफ़ कयो। तव्हां वटि को केस अचे त जज साहिबान, हे क़ुर तोखे थो ॻाल्हाए त जेको आहे सो माप तौर सिधी कर, कंहिंजे चवण ते न कर, कंहिं वॾे जज जे चवण ते हिनखे हीअं करे छॾियो, ईअं न कर। अलाह खां डिॼो, हीअ दुनिया रब जी आहे, तव्हां रब जा पैदा कयल, अलाह तव्हांखे मनसब ते विहारियो आहे। उन खां अलावा पंहिंजे धंधे में माप में तौर में, अॼु जीअं मां अख़बार में पढ़ियो त अलाए कहिड़े शहर में उहो कणिक में मिटी ऐं बजरी पिया मिलाइनि, 14 मज़ूर लॻल आहे जेके कणिक में मिलाए, इन लाइ वज़न पूरो करिणो, छो त ॿोरियूं चोरी करे विया। हाणे जे ॿोरियूं चोरियूं करे विया त वेट बराबरि करण लाइ, त इहो आहे त पंहिंजे जेको आहे सो माप ऐं तौर खे पूरो कयो। ला नुकलिफ़ नफ़्सिन इल्ला वुसअहा, ऐं वल मीज़ान बिल क़िस्त, ऐं ताराज़ीअ खे सिधो करे तौर कयो। बाक़ी अलाह चए थो त मां त तव्हां खां इहे जेके कम तव्हां करे सघो था, मां तव्हां खां अहिड़ो त कमु कोन थो चाहियां वसां खां ॿाहिरि जहिड़ो मां तव्हांखे 2 टंगूं मथे करे बीह रहो, इहो त कॾहिं कोन थो चए। व इज़ा कुलतुम फ़ाइदलू, ऐं जॾहिं बि ॻाल्हायो त हमेशह सच ॻाल्हायो ऐं अदुल कयो ॻाल्हाइण में। वलो कान ज़ा कुर्बा, चाहे इहा गुफ़्तगू तव्हांजे पंहिंजे वेझे जे ख़िलाफ़ थिए, ॾे ॾोह न कयो आहे, चओ बाबा हे ॾोही आहे, हे मुंहिंजो पुटु आहे, मुंहिंजो ॾोही आहे। व बि अहदिल्ला औफ़ू, ऐं अलाह जो अंजाम पाड़ियो। ज़ालिकुम वसाकुम बि, अलाह तव्हांखे इन लाइ हुकुम ॾिना लअल्लकुम तज़क्करून, त जीअं नसीहत वठो। हीअ अलाह जा हुकुम आहिनि, ऐं तव्हां इन्हनि जे खुलम खुला ख़िलाफ़ वर्ज़ी कंदव। ख़ुदा जंहिं काइनात खे ठाहियो आहे, तव्हां उनखां नथा डिॼो, जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे। हालांकि अलाह वटि ऑप्शन केॾा बिलियंस ऐं बिलियंस जा आहिनि, माकोड़ा ऐं कीड़ा आहिनि, बिलियन पखी आहिनि, मिलियन जानवर आहिनि, एतिरनि सभिनी मां सिलेक्ट कयईं त अदा तूं इंसान थी, इहो थोरो घटि आहे तुंहिंजे अलाह जे मथां। इन हाज़ा सिराती मुस्तक़ीमन, चए थो हीउ मुंहिंजो सिधो रस्तो अथव, उहो ई वारो। फतबियू, इन खे सम्झी इन ते हलो। वला ततबिया सुबुल, हेॾे हेॾे न वञो। हाणे हिन क़ुर हिकिड़ो सिधो रस्तो आहे, वरी हिन मुक़ाबले में ही किताब हो किताब, फलाणो ठगी शिरक जेकी जस्टिफाई करण वारा किताब। वला ततबियो सुबुल, हेॾे हेॾे न वञो। फतफरक बिकुम अन सबीली, इहे जेके तोखे हिन सिधे रस्ते खां परे खणी वेंदा, ऐं हलिया वेंदा, अलाए काॾे हलिया वेंदा, हेॾे जन्नत ते कोन वेंदा। ज़ालिकुम वसाकुम बि लअल्लकुम तत्तकून, अलाह खे अलाह ताला तव्हांखे हुकुम इन लाइ थो करे त जीअं तव्हां बची वञो, अलाह चाहे थो बची वञो। साईं हींअर साही वठूं था इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम सहरी टाइम में आऊं आहियां शफ़ी अहमद लाखो। हीअ आख़िरी असांजो सेगमेंट आहे। रब साईं सूरे अनाम जी आय नंबर 155 में फरमाए थो, बिस्मिल्लाह रहमान रहीम, हाज़ा किताबुन, जो ही हे किताब, हाज़ा किताबुन अंज़लना, हे मथां आयो आहे, हिते कंहिं कोन लिखियो आहे, अलाह जे रसूल बि कोन लिखियो आहे, फ़रिश्तो खणी ईंदो हो ऐं पोइ हिनखे हिफ़िज़ कंदा ऐं लिखंदा। मुबारकुन, सॼे दुनिया जूं बरकतूं हिन में मौजूदु आहिनि, सॼे दुनिया जूं बरकतूं हिन में आहिनि। मुबारकन, पढ़ंदव माना कंदव, तव्हांजे घर में बरकत ईंदी, तव्हांजे दिलनि में बरकत ईंदी।
फतबियू तंहिंजे करे सम्झी पढ़ो, वतकू ऐं अलाह खां इन जे अमलनि खे मुखालिफ़ करण खां डिॼो, लअल्लकुम तुरहमून जे इहे कंदो त अलाह तव्हां ते रहम कंदो, तव्हां सां प्यार कंदो, तव्हां सां मोहबत कंदो। वमन युस्लिम वजहू इलल्लाह, पोइ जंहिं माण्हूअ पंहिंजी मुहड़ अलाह ॾे कई, उहो मुहसिनुनि ऐं चङनि कमनि करण वारो हूंदो, फ़क़त इस्तमसक बि उर्वतुल वुस्का, त पोइ उन इन पकी रसीअ खे पकड़ियो आहे, लन फिसाल लहा, जेका कॾहिं कान, इहा रसी कहिड़ी आहे, हबलुल्लाह मतीन, ही क़ुर पाक आहे, माना हिन खे चंबड़ी पओ। इलल्लाह आक़िबतुल उमूर, ऐं सभिनी कमनि जी पछाड़ी अलाह ॾांहुं आहे। पर ईअं मिसाल तौरु ईअं चवंदव त साईं इहो हे क़ुर न ॾिए हा न तव्हांखे, पोइ तव्हां छा चवां अंतकुलु इन्नमा उनज़िलल किताब अला ताइफ़तैन मिनल क़बना, चई साईं यहूदियुनि खे क़ुर ॾिनई ज़बूर, ईसाइनि खे बाइबल, असांखे त कोन ॾिनो अथई, असांखे रस्तो कोन ॾसियईं। त पोइ जेकॾहिं इन लाइ मूं ॾिनो आहे त तव्हां ईअं चओ हा त साईं इन्हनि खे ॾिनई, इन कुन्ना अन दरासम गाफ़रीन, उनजी ॿोली त असांखे सम्झ में कान थी, असां बाइबल किथां पढ़ूं, ज़ुबैर या असां हिंदुनि जा जेके आहिनि इहे वेद असां कहिड़ी ॿोलीअ में पढ़ूं, त असांखे त पंहिंजो क़ुर खपे। ओ तक़ूलू, या वरी ईअं वञी चओ हा, ईअं चओ हा, लव अन्ना उनज़िल अलैनल किताब लकुन अहदा मिनहुम, असांखे बि जेकॾहिं अलाह क़ुर ॾिए हा त असां हिननि खां बि नेक थी वञूं हा। पोइ ॾिनई न, चए थो मूंखे ख़बर आहे मां तव्हांखे क़ुर ॾिनो आहे, जे न ॾियां त ईअं चओ हा, फजाकुम बइनतुम मिन रब्बिकुम, सुभान अल्लाह, चए थो अलाह जे तरफ़ां तव्हांखे चिटियूं आयतूं सवलियूं सम्झण में आयतूं मिली वियूं आहिनि, हुदऊं जंहिंमें डायरेक्शन ॾिनल आहे, रस्तो ॾेखारियल आहे, ऐं रहम, ऐं हिन जे पढ़ण सां तव्हांजे मथां रहमत नाज़ुल थींदी जेकॾहिं अमल कंदव त। पर तव्हांखे वॾो नुक़सानु आहे जो तव्हां पाण में फ़िरका क़ाइमु करे छॾिया, ऐं अंग्रेज़नि कया, तव्हां कोन कया आहिनि। इन लज़ीन फ़रक़ू दीनहुम, जिन पंहिंजे दीन खे धार धार करे छॾियो ऐं टोलियूं टोलियूं थी विया, तिन सां तुंहिंजो को वास्तो न, तव्हां हिन फ़िरकनि में वञो ई न। सदन कमु अलाह जे हवाले आहे, वरी जेकी कंदा तंहिंखे कंहिं सुध ॾींदो। हे छा हो? फ़िरकास क्रिएटेड ड्यूरिंग ऑक्यूपेशन ऑफ इंडिया। इंडिया में जॾहिं अंग्रेज़ आयो त ॿ कम कयईं, हिकिड़ो त चई क़ुर सां माना करणु न ॾियोनि, अरबी अचीनी, अरबीअ में माना ईंदनि कोन, इहो इन्हनि में न शहीद पैदा थींदा, न गाज़ी पैदा थींदा, न अलाह खे जो शिरक छॾींदा, ऐं हिननि खे मज़ारूं ठाहे जो में लॻा पिया हुजनि। त हिननि इन वरी ॿियो कमु इहो कयो, फ़िरका ठाहियईं, माना पहिरीं सभु हा हनफ़ी अंग्रेज़ अचण खां अॻु में, पोइ बरेलवी, देवबंदी ऐं वहाबी ठाहियईं। हाणे हिकिड़ो 40% आहे, ॿियो 40%, ॿियो 10% खनि हूंदो। हाणे इहे जेके फ़िरका अंग्रेज़नि ठाहिया आहिनि, इन जे बारे में मां तव्हांखे ॾसियां थो आलम दीन छा थो चवे असांखे, तव्हां इन खे ॿुधोसि। और हम बरेलवी हैं और हम शिया हैं और हम सुन्नी हैं और हम चुनी और चुना है, ये सब मुजरिम हैं, ये सब इस्लाम में तफरीका पैदा करने वाले लोग हैं, ये सब कुरान के खिलाफ है, ये सब अल्लाह के फैसले के खिलाफ है, ये सब आयत कुरानिया के खिलाफ है। कि जब अल्लाह ने सिर्फ ये नहीं कहा कि इस्लाम को अल्लाह ने पसंद किया और इस्लाम दीन है पूरी कायनात का, ये भी फरमाया हुआ सम्माकुमुल मुस्लिमीन, अल्लाह ने तुम्हारा नाम मुस्लिम रखा है, मुस्लिम। इसलिए मुस्लिम के अलावा कुछ और मत बोलना, कोई लफ्ज ऐसा मत इस्तेमाल करना जिससे तफरीक पैदा हो। जब तुम कहते हो हम सुन्नी हैं तो इसका मतलब शियों को खारिज कर रहे हो, इबाजियों को खारिज कर रहे हो, जैदियों को खारिज कर रहे हो, और इसी तरह बहुत से तबकात को खारिज कर रहे हो, तो तुम इसका मतलब तफरीक पैदा करने वाले मुजरिम हो, शैतान के तुम टोले के एक फर्द हो और तुम इब्लीस के नुमाइंदा हो। तुम्हारी नमाजें, तुम्हारे रोजे, पेशानी, तुम्हारी पेशानी पर काला धब्बा सजदों का कुछ काम नहीं आएगा। वो लफ्ज मत बोलो जिससे तफरीक हो कि अल्लाह कह रहा वअन्न हाज़िही उम्मतुकुम उम्मतन वाहिदा, ये सारी उम्मत जो ला इलाहा इल्लल्लाह और मुहम्मदुर रसूलुल्लाह कहने वाली है, बस ये सारी उम्मत एक उम्मत है। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम ने बार बार समझाया कि इस्लाम बहुत वसी है। मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह,
जो भी ला इलाहा इल्लल्लाह कहता है यानी मानता है वो जन्नती। एक तरफ दीन को इस तरह पेश किया जा रहा है और दूसरी तरफ वो बदमाश लोग हैं मदरसों में तैयार हो रहे हैं, झूठे मक्कार किस्म के मुफ्ती और मौलवी मुल्ला। इनका काम है कि उम्मत को तोड़ के फेंक दें, काट के फेंक दें, भेजे निकाल दें, सर फाड़ दें और तफरीक पैदा करें और फतवे निकालें और उन फतवों के जरिए जमातों को लड़ा दें और जमातों को तोड़ दें। ये सब के सब बदतरीन मुजरिम लोग हैं। अल्लाह ने इनके बारे में भी कह दिया है, इनके बारे में भी अल्लाह की तरफ से ये बात कह दी गई है, वला तकूनू कल्लज़ीना तफर्रक़ू वख्तलफ़ू मिन बअदि मा जाअहुमुल बय्यिनात उलाइका लहुम अज़ाबुन अज़ीम। उनकी तरह मत बनना जो बट गए फिरकों में, अलग अलग जमातों में, एक दूसरे से कट गए और इख्तिलाफात के नतीजे में उन्होंने आपस में झगड़े किए। उनकी तरह मत बनना वरना संगीन अजाब तुम्हारा इंतजार कर रहा है। जो लोग फिरकों की तरफ लिखते हैं कि हम देवबंदी हैं और हम बरेलवी हैं और हम शिया हैं और हम सुन्नी हैं और हम चुनी और चुना है, ये सब त अल्हम्दुलिल्लाह तव्हां पाण ॾिठो त इहे जेके फ़िरका अंग्रेज़नि ठाहिया ऐं नतीजो छा निकितो आहे त हाणे हिकिड़ो 40% गुरू ॿिए खे चवे थो त हे गुस्ताख़ रसूल वाजिबुल क़त्ल, माना 40% माना 4 करोड़ माण्हुनि खे कुहो। वरी हो 4 करोड़ हिन 4 करोड़ लाइ चवनि था त इहो शैतानी लश्कर आहे जिसे असां हमलो थिया, माना शैतानी लश्कर माना शैतान जो काफ़र आहिनि, माना काफ़र सां त जंग लॻबी। त केरु बचो? पोइ पाकिस्तान में इंसाफ़ किथां ईंदो, अमुन किथां ईंदो? डॉक्टर इसरार पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो। डॉक्टर इसरार जो मां हिन टीवीअ ते ज़िंदगीअ जो आख़िरी इंटरव्यू, छो त उन खां पोइ 15 ॾींहं गुज़ारियो, इहो मौजूदु आहे। मां इंटरव्यू कयो, मां इहा ई ॻाल्हि हुन बि कई। असां त हाणे मां छा थो कयां, मां बि इहा ई कोशिशि कयां थो तव्हांखे क़ुर पहुचायां, पर अॻिते वस जी ॻाल्हि अलाह जे हथ में आहे। पर मुंहिंजो जेका ड्यूटी आहे मां पूरी कयां थो। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो जेके इहे कम कनि था फ़िरकनि वारा, फलनसअलन्नल लज़ीन उर्सिल अलैहिम, पोइ जिन ॾांहुं पैगम्बर मोकिलिया तिन खां ज़रूरु पुछंदासीं ऐं पैगम्बरनि खां बि ज़रूरु पुछंदासीं। फलनकुसन अलैहिम, पोइ सननि करतूत मथनि इल्म सां बयानु कंदासीं। असीं परे न हुआसीं, अलाह चवंदो वमा कुन्ना ग़ाइबीन, अलाह चवंदो मुंहिंजो रिकॉर्ड सॼो ॾींदुसां त तव्हां खां पुछनि तव्हांखे अलाह जे रसूलनि जेको कमु चयो या अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे चयो तव्हां उन ते छो न हलियो। वल वज़ुन यौमइज़िनिल हक़, उन अमलनि जी तौर सच आहे। जेके अमल हूंदा सचा उन्हनि में वज़न हूंदो। फमन सकलत मवाज़िनू, पोइ जंहिंजा हक़ ऐं सच ऐं नेक अमल ॻरा थींदा फउलाइकुमुल मुफ़्लिहून, त उहे छुटल आहिनि। वमन ख़फ़त मवाज़िनू, पोइ जंहिंजा गुनाह वॾा थी वेंदा फउलाइक ख़सिरू अनफुसहुम, उन्हनि पंहिंजे पाण खे नुक़सानु कयो। बिमा कानू बि आयातना यज़लिमून, जे असांजी आयतुनि खे न पढ़ियऊं, न माना कयूं, न सम्झूं, कूड़ो ॼातऊं। न पढ़णु माना कूड़ो ॼाणणु। न तव्हांखे हिकिड़ो डॉक्टर दवा जी इलाजु लिखी थो ॾिए, बाबा हे तोखे सख़्तु बीमारी आहे, हे वञी गोरियूं वठि, पैसो बि अथसि, चलो छॾे डॉक्टर खे, मिड़ई ॻाल्हि माना कूड़ो ॼातई न डॉक्टर खे, हालांकि उन इलाजु दसियो हीअ बसि हिन सां ईअं था कयूं। या वरी उन पर्चीअ खे विझी चुमी मथे ते करे खीसे में रखी वाह वाह सुभाणे अलाह सुभाणे, पर उन दवाऊं नथो वठे। पोइ हे बि त ईअं आहे न, असां हिन क़ुर खे चुमी मथे करे मथे ते रखूं था पर पढ़ूं कोन था त अलाह छा थो चए, ऐं जे पढ़ूं था त इहो मालूम नथा कयूं त छा पिया था पढ़ूं। तंहिंजे करे हीअ हिकिड़ी हदीस शरीफ़ आहे त रसूल सन फरमायो त सिधे रस्ते ते रहो ऐं टेगर न कयो, विचों रवैयो अख़्ते म्याना रवी, मां उर्दू थो कयां बसि, त सैयद आयशा रज़ी अल्लाह ताला से रिवायत है कि रसूलुल्लाह ने फरमाया सीधी राह पर गामजन रहो, म्याना रवी इख्तियार करो, माना विच जो कयो, और खुशखबरी दो क्योंकि किसी को उसके अमल जन्नत में दाखिल नहीं कराएंगे। सहाबा ने अर्ज़ किया अल्लाह के रसूल आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को भी नहीं, आपने फरमाया मुझे भी नहीं, सवाए उसके कि अल्लाह अपनी रहमत से मुझे ढांप दे। ये सही मुस्लिम जी हदीस शरीफ़ आहे। हाणे छा आहे त जन्नत में माण्हू हलिया विया, जहन्नम में, हाणे थोरी सॼी कम्यूनिकेशन कुझु थिए थी इन जी हिक ॿिए सां। क़ुर ॿुधो, नादा असाबुल जन्नत असाबुल नार, सो जन्नती में जेके हूंदासीं जहन्नमिन खे उनखे सुञाणींदा ऐं ॻाल्हाईंदा। हाणे मिसाल तौरु हिकिड़ो भाउ जन्नत में आहे, ॿियो जहन्नम में आहे, पोइ पुछंदुसि हिकिड़ो भाउ जन्नत वारो, चवंदुसि अनकदत वजत नाम आवादना रबुना हक़ा,
चए थो यार असांखे त जेके जन्नत जा मज़ा ॾसिया आहिनि क़ुर में ऐं अलाह जे रसूल ॾसिया इहे त वाक़ई सभु मिलिया। ॿियो ख़बर तव्हां पर हल वजत तूं मां वाद रबकुम हक़ा चई जहन में उहे अज़ाब आहिनि जेके क़ुर में ॾसिया आहीं या जेके अलाह जे रसूल ॾिना त कालू नम त जहन में चवंदा हा भाउ बिल्कुलु 100% असां उहे पादर पैदा कयूं। अज़न मौज़न बैनहुम त विच में उनजी कम्यूनिकेशन कटिबी ऐं विच ते कहिड़ी अनाउंसमेंट थींदी अन लानतुल्लाह अल ज़ालिमीन त ज़ालिमनि ते अलाह जी लानत हुजे। केरु आहिनि उहे ज़ालिम अल्लज़ीन यसुद्दून अन सबीलिल्लाह उहे आहिनि ज़ालिम जेके माण्हुनि खे चवनि था त क़ुर माना सां न पढ़ो गुमराह थींदव। तर्जुमो जेके अलाह जी वाट खां माण्हुनि खे झलींदा रहिया उनजे वाट में ॾिंगाई घुरंदा यबूना इवजा वहुम बिल आख़िरत काफ़रून आख़िरत जो उन्हनि खे परवाह ई कान हुई काफ़र आहे। उन खां पोइ चए थो त अलाह साईं त हीउ जेको ख़ैरात ॾियणु खपे कंहिंखे ॾींदव लिल फ़ुक़रा लज़ीन उहिसरू फ़ी सबीलिल्लाह अहिड़नि खे ज़रूरु ॾियो जो कंहिं बीमारीअ जे करे ऐं कंहिं सबब जे करे को मज़ूरी नथा करे सघनि धंधो नथा करे सघनि नेक आहिनि या नेक न आहिनि ला यस्तूं ज़रबन फिल अर्द को बि धंधो नथा करे सघनि पर यह सभु जाहिल अग्निया मिन ताफ़ पर अहिड़ा नेक आहिनि जो तव्हां खां हथु टंगे घुरनि बि कोन था। पोइ तव्हां में ॿिनि क़िस्मनि जा आहिनि दुनिया मां हिकिड़ा आहिनि जाहिल जिन खे क़ुर जो इल्मु बसीरत कान्हे का तंहिंजे करे उहे जाहिल हुननि खे ॾिसी इन ते डिसीशन कंदा त पिननि कोन था घुरनि कोन था माना पैसे वारा आहिनि। ताइरफ़ बि सीमा पर इहे नेक शख़्स जेको क़ुर जो तो वटि इल्मु आहे तोखे अलाह ताला अहिड़ी नूरे बसीर ॾिनी आहे जो तव्हां हुननि जे शिकिलनि खे ॾिसी सुञाणे वेंदव त हिननि खे ॾियणु खपे छो त ला यसून नास इल्हाफ़ा माण्हू खां चंबड़ी कोन था घुरनि माना हीअ जेका पेशानी आहे नेक माण्हू जी पेशानी एक्टिवेट थी वञे इन में अहिड़ा आहिनि सिस्टम जेके तव्हां अॻिले जी शिकिल मां हुनजो हाल वठी सघो था। मिसाल तौरु जेके आहिनि क़ुर में बि अचे थो त क़यामत में त उहे हुननि जूं जेके फैकल्टीज़ शार्प थी थियूं वञनि वधीक ऐं हिन पेशानी माना तमामु परे ताईं ॾिसी सघे थी बल्कि हुनजो सॼो हवालु वठी थी अचे। चए थो बैन मां हिजाबुनि हाणे जन्नत में बि भित लॻल आहे वरी जहनम जी भित आहे विच ते वॾो मैदान आहे वाल ऐराफ़ उते ऐराफ़ जो मैदान आहे रिजालू यरफ़ून कुल्लम बि सीमा जेके सभिनी खे इन पेशानीअ जे चहिरे सां सुञाणंदा हूंदा। पोइ वरी उहे जन्नतियुनि सां ॻाल्हाईंदा ऐराफ़ वारा इहे केरु आहिनि जिन जी नेकी ऐं बदी बराबरि थी वई हिकिड़ी नेकी हुजेनि हा त जन्नत में वञनि हा या हिकिड़ी बदी वधीक जहन में नेकी छा आहे कंहिंसां खिली ॻाल्हाइणु पाण तव्हांखे केरु सलाम करे साईं सलाम अलैकुम त उन खे ओड़े ई प्यार सां अदब सां अदा मुंहिंजा वालेकुम सलाम इहा नेकी आहे। हा साईं सलाम अलैकुम ख़ुदा जो इहो कंधो अलाह भञे अहिड़े माण्हू जेको इन टेगर करे ईअं थो करे तव्हांखे हिकिड़ो सलाम करे त हुनखे जवाबु सही कोन था ॾियो छाकाणि त तूं वॾो माण्हू आहीं। त चए थो त उहे सुञाणंदा त जन्नतियुनि सां ॻाल्हाईंदा पेशानी मां सुञाणे वठंदनि अन सलाम अलैकुम चवंदा तव्हांखे सलाम हुजे जन्नतियो लम यदखुलूहा वहुम यतमऊन अञा ही जेके ऐराफ़ वारा विच ते वेठा आहिनि सनो थुलो खाधो मिले पर जन्नत जो मज़ो कोन्हे जहनम जो अज़ाब कोन्हे त इन करे जन्नत में दाख़िल त कोन पर आसिरे में वेठा आहिनि त मतां वञूं। हाणे इहा जेका पेशानी आहे इनखे अंग्रेजी में चयो फोर हेड बसीमा इहा जेका पेशानी आहे इहा फ्रंटल लोब प्लेज अ रोल इन प्लानिंग फॉर फ्यूचर एक्शन्स एंड कम्युनिकेशन। ही फ्रंटल लोब जेको ब्रेन जो टुकड़ो आहे इहो ई कम्युनिकेशन इहो थो करे। मेमरी रिट्रीवल लिंक्स फेसिस टू नेम्स माना ही चेहरनि सां नाला यादि थो कराए ऑक्यूपेशन्स एंड मेमरीज़ उन खां पोइ ही फ्रंटल लोब जो मूं वटि टाइम कोन्हे को त इहो कहिड़ा कहिड़ा कम थो करे इहा ई त ॻाल्हि क़ुर में करे थो त तव्हां हुनखे चहिरे मां सुञाणे वेंदव माना तव्हांजे नेकीअ जे करे अलाह ताला जे क़ुर खे पढ़ण लाइ तव्हांखे अलाह नूर ॾिए थो तव्हांजो फ्रंटल लोब जेको पेशानी आहे कुझु न कुझु कम्युनिकेशन करे थी पर आख़िरत में त फुल स्पीड सां उहो कम्युनिकेशन कंदी। छा कमु थो करे इहो फ्रंटल लोब मोटर कंट्रोल थो करे थिंकिंग सोचे मेमरी रीज़निंग सेल्फ कंट्रोल मेंटेनिंग सोशल एक्सप्रेशन प्लानिंग एब्स्ट्रैक्ट थिंकिंग ऐं हीअ जा की रोल्स आहिनि जहिड़ो मूं वटि हींअर टाइम कोन्हे को। पोइ वरी छा आहे वैज़ा सुरिफ़त अबसार तिलका सां वरी जेके ऐराम में वेठल जन्नतियुनि सां ॻाल्हाए वरी जो हेॾां निहारींदा त वरी जहनमिन सां जेको अखियूं पिलाईंदा त छा उनजो हालत ॾिसी जा पादर ॾिसी सटका ॾिसी चवंदा कालू रबना ला त जलना मां क़ौम ज़ालिम अलाह साईं इन्हनि में त न असांखे मोकिलिजांइ असांखे एॾे ई न छो त विच ते वेठा आहिनि हेॾे बि वञी सघंदा हेॾे वञी सघंदा अलाह खां ॾिजो हिकिड़ी नेकी हुजे हा त जन्नत में वञूं हा हिकिड़ी नेकी जी अहमियत ॼाणो त चवंदा अलाह साईं इन्हनि ॾे त असांखे न मोकिलिजांइ व नादा असाबुल ऐराफ़ रिजाल यार सीमा
पोइ जहनमिन खे सुञाणंदा, पंहिंजे हिन सीमा हिन फ्रंटल लोब सां कम्युनिकेशन कंदा। सुञाणे छा चवनि, ओ चाचा मां अगनानकुम जमकुम वमाकुम तस्तम चिन, चाचा तूं त हिन दुनिया में रुगो ॾोकड़ गॾु कंदे, माण्हुनि जा कब्ज़ा कंदे, ॿनियुनि ते कब्ज़ा कराईंदे, माण्हुनि खे थाणनि में ॿधाईंदे, वरी ॾाढा माल गॾु कई, अरब कई, करोड़ 50 करोड़, वमाकुम तस्तकून, वरी हथ हीअं करे पेजारे मां लहंदे हैं, त इन्हनि शयुनि त तोखे फ़ाइदो कोन ॾिनो। मां अगना अनकुम जमाकुम, जेको तो माल जमा कयो आहे, वमाकुम तस, ऐं जेको तकबर थो कयो आहे, इन ते तोखे फ़ाइदो कोन ॾिनो, हे किथे वेठो आहीं? ऐं हाउला लज़ीन अक़समतुम ला यनालहुमुल्लाह बिरहम, ऐं तूं हे जेके जन्नत में विया आहिनि माण्हू, तव्हां वरी चवंदा हूंदव त असांखे अलाह ॾोकड़ ॾिना आहिनि, असांखे अलाह असांखे सुख ॾिना आहिनि, हे त वीचारा ईअं मिसकीन आहिनि, इन्हनि खे अलाह जी कहिड़ी अलाह हिन सां राज़ी कोन्हे को। तव्हां कसम खणंदा हो त इन्हनि त अलाह जी मथनि बाज न कंदो, जॾहिं की उदखुलू जन्नत ला ख़ौफ़ अलैकुम वला हुम तहज़नून, जॾहिं की अलाह हुननि खे चयो त वञो जन्नत में, हाणे न तव्हांखे ख़ौफ़ थींदो, न तव्हां ग़मगीन थींदव। नादा असाब नार असाब जन्नत, वरी जो जहनमी आहे न, जॾहिं ॾिठो कम्युनिकेशन थिए थी त वरी जन्नतनि खे सुञाणे ॻाल्हाईंदा। मिसाल तौरु हेॾे जहनम में पुटु आहे त पीउ वेठो हूंदो जन्नत में, त उनखे सुञाणे चवंदा बाबा अन अफ़ीदू अलैना मिनल मां ओ मिमा रज़क़कुमुल्लाह, बाबा हितां हे पाणी पियो थो पी, हेॾा जग भरिया पिया थी शरबत जा थधा थधा, इहो गिलास कंदे हेॾे मूंॾे उछला, या कुझु खाइण जी शइ हेॾे कर, त उहे माइट हुन जा चवंदा जन्नती, कालू इन अलाह हरमहुम अलल काफ़िरीन, चई असां छा कयूं, इहा शइ तव्हां कुफ़ुर कयो, तव्हां काफ़िर थी मुआ हो, इहा शइ अलाह तव्हां ते हराम कई आहे, इहा मां शइ तव्हांखे बिल्कुलु नथो ॾेई सघां। बाक़ी हिन दुनिया में अलाह थो चवे त हिन वक़्तु तव्हां इहो करेक्शन करे सघो था, अञा मुआ त कोन्हे न, जहिड़ा वेठा आहियो, ऐं रमज़ान जो महीनो मिलियो आहे तव्हांखे, छॾायो पोयां गुनाह, ख़तमु कयो पोयनि बुराइनि खे, उदू रबकुम तदरुं व ख़ुफ़िया, पंहिंजे पालनहार खे ज़ारी कंदड़ ऐं ॻुझा थी सॼो, छो त उहो हद खां लंघण खे दोस्त नथो रखे। तव्हां हद खां लंघो था, जॾहिं रिश्वत वठो था, माना तव्हां हद खां लंघी वियो, कंहिं सां ज़ुल्म था कयो, कंहिं ते कूड़ा केस था कयो, तव्हां हद खां लंघो था, मिटायो पंहिंजा, हिन वक़्तु तव्हां वटि चांस आहे त पोइ जेको कुझु कयो त ख़तमु करे सघो था। जेकॾहिं कंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो त मोटाए ॾियोसि, कंहिं सां ज़ुल्म कयो त हुन खां माफ़ी वठो, अलाह खां तौबा कयो, छो त अलाह ताला हद खां लंघंदड़ ज़ुल्म कंदड़ खे पसंदि कोन थो करे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त 4 अहिड़ियूं शयूं आहिनि त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं कंहिं पहाड़ ते चढ़ंदा हुआ त छा चवंदो, ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर चवंदा हुआ, ऐं नबी कई फरमायो त तव्हां पंहिंजे पाण ते रहम कयो। मां बि चवां थो, हे रमज़ान जो महीनो बचायो पाण खे, रहम कयो, हीउ तव्हांजो बुत, तव्हां ख़ुशि था थियो सड़े हली जो पाणीअ जो ढुक बि न मिले, इन बुत खे मारियो था पंहिंजे अमलनि जे करे, रहम कयो पंहिंजे जिस्म ते, छो अलाह खे सॼो शिरक न कयो, छो त अलाह ॿोड़ो न आहे, न किसी बहरे को पुकारो, न किसी गायब को, अलाह तुम्हारे साथ है, गॾु वेठो अथव, साह जे रग खां तव्हां हीअं वेठा आहियो, गॾु अथव अलाह तव्हां सां, बेशक ॿुधे थो, ऐं तव्हांखे तमामु क़रीब आहे, उन खां घुरो, प्रॉपर्टी उन जी आहे, वला तुफ़सिदू फिल अर्द बाद इस्लाहा, ऐं मुल्क में बुराई न फैलायो, बीमारी न फैलायो, ठगियूं न कयो, जेकॾहिं इन में सुधारे खां पोइ, वदऊ ख़ौफ़ो तमा, अलाह खे ड्रिजो ऐं उन में लालच रखी पुकारियो, इन रहमत अलाह क़रीबुल मुहसिनीन, जे नेक थींदव त अलाह जी रहमत तव्हांखे वेझी आहे। अलाह ताला खां मां दुआ घुरां थो त जेको असीं अॼु हे कयो आहे, अलाह असांखे हिन जी सम्झ था फ़रमाए, ऐं इनशा अलाह वरी सुभाणे वरी अॻिते क़ुर में वधंदासीं, विख विख ते क़ुर मां मुस्तफ़ीद थींदासीं। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वस्सलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।